ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾो। हाणे संकल्प करो, मां आत्मा पवित्र आहियां, मां आत्मा शांत आहियां, मां आत्मा सुखी आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे, मां आत्मा निराकार बाप जी संतान, मास्टर सर्वशक्तिवान विजयी आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा असांखे चवनि था, मीठे मीठी ॿार बाबा चवनि था, आत्मा शरीर सां कर्म कंदी आहे, शरीर द्वारा कर्म कराईंदी आहे न। असांजी आत्मा हिन अखियुनि सां ॾिसंदी आहे, मुख सां ॻाल्हाईंदी आहे, कननि सां ॿुधंदी आहे, हथनि सां कमु कंदी आहे, पेरनि सां हलंदी आहे। ये आत्मा पंहिंजे हिन शरीर सां, शरीर द्वारा कंदी आहे न। बिना शरीर जे आत्मा न ॾिसी सघंदी, न ॻाल्हाए सघंदी, न ॿुधी सघंदी, न कमु करे सघंदी, न हली सघंदी। आत्मा न हुजे त अखियूं बंदि थी वेंदियूं। आत्मा शरीर मां निकिरी वई त अखियूं बंदि थी वई, न चईंदा न मरी वियो, है न। शरीर त पियो आहे, चल ठीकु आहे, किडनियूं ख़राब थी वई, अखियूं थोरी ख़राब थियूं न, कन थोरी ख़राब थियूं। कई माण्हू न ईअं कराए वेंदा आहिनि कि मुंहिंजे मरण खां पोइ न मुंहिंजियूं अखियूं दान कजो, मुंहिंजो हथ पेर दान करे छॾिजो, कंदा आहिनि, मुंहिंजो दिलि दान करे वठिजो। ॾिसो, ईअं त इंसान जी चमड़ी बि कम में न अचे, ईंदी आहे, माण्हू हुनखे जलाए छॾींदा आहिनि। लेकिन कई माण्हू हूंदा आहिनि जो चईंदा आहिनि असांजे मरण खां, असां जॾहिं मरी वञूं त इहे दान करे वठो। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, इहे आत्मा ई त आहे अंदरि, चैतन्य आत्मा ई त अखियुनि सां ॾिसे थी, ॿुधे थी, कमु करे थी न। बिना आत्मा जो शरीर छा आहे? बिना आत्मा जो शरीर छा आहे? हिकु पुतलो ई आहे, मिट्टी जो छो चईंदा आहिनि त 5 तत्वनि जो ठहियलु आहे न। पंहिंजे शरीर जे अंदरि सभिनि खां ज़्यादा पाणी आहे न। पाणी सां, हवा सां, आसमान सां, सूर्य जी किरणनि सां, धरती जी चीज़ जो मिलंदियूं आहिनि, उन्हनि सां ई असांजो शरीर ठहियलु आहे। तॾहिं त माण्हू चईंदा आहिनि उस बि ज़रूरी आहे, त ॿाहिरां जी हवा बि ज़रूरी आहे, त खुलो बि ज़रूरी आहे। अॼुकल्ह माण्हू न अंदरि कमरनि में AC लॻाए करे सभु कुझु पैक करे वेंदो आहे, पर असांजो शरीर त खुली हवा सां ठहियलु आहे न। असांजे शरीर खे त कंहिंखे त पतो ई न लॻंदो, सुबुह बि थी वियो, ॾींहं बि थी वई, राति बि थी वई। जंहिंजो घरु चारों तरफ़ सां पैक हूंदो, उन्हनि खे त पतो ई न लॻंदो, सुबुह बि थी वई, ॾींहं बि थी वई, राति बि थी वई, ॾींहुं पतो ई न लॻंदो। बसि तारीख़ सां माण्हुनि खे सम्झ में ईंदो, अॼु हीअ तारीख़ आहे, अॼु हीअ तारीख़। छो सॼो ॾींहुं एसियुनि में वेठा आहिनि, बंदि कमरे में वेठा आहिनि। त बाबा ॾिसनि त असांजो शरीर, तॾहिं त अॼुकल्ह जो शरीर बीमार छो आहिनि, ताक़त छो न आहे? हिन जे कारण ई त आहे।
त बाबा असांखे चवनि था आत्मा में बि शक्ति भरणु ज़रूरी आहे न, आत्मा में बि शक्ति भरणु ज़रूरी आहे। ऐं आत्मा में शक्ति केरु भरंदो आहे? परमात्मा जी यादि सां ई आत्मा में शक्ति भरिजी। परमात्मा जी यादि सां ई आत्मा में शक्ति भरिजंदी आहे। त बाबा असांखे चवनि था ऐं शरीर में ताक़त कीअं ईंदी आहे? खाइण पीअण सां। लेकिन खाइण पीअण बि शरीर खे खाराइण पीआरण लाइ बि आत्मा त हुजणी खपे, छो जी आत्मा ई त खाराईंदी आहे न शरीर खे। टेस्ट आत्मा वठंदी आहे, टेस्ट केरु वठंदी आहे? आत्मा वठंदी आहे। ॾिसो असांजे शरीर खे आहे न, संबोसो सुठो न आहे असांजे शरीर जे लाइ, लेकिन ये जेकी इच्छा थींदी आहे, स्वाद जेकी वठंदी आहे, ये केरु वठंदी आहे? चईंदा आहिनि न आत्मा खे छो सिकायूं, है न? चईंदा आहिनि न इन जी आत्मा सिके थी संबोसो खाइण लाइ, कचोरी खाइण लाइ, लेकिन उनजो शरीर खे त सूट नथी करे न उहा चीज़, लेकिन उनजी आत्मा सिके थी। त टेस्ट केरु वठंदी आहे? आत्मा वठंदी आहे, लेकिन उहा चीज़ वेंदी कंहिंमें आहे? शरीर में वेंदी न। शरीर जी जीभ में बि लॻंदो आहे, जीभ खे बि लॻंदो आहे ये खावां खावां खावां, लेकिन जॾहिं उहो अंदरि वेंदो आहे न उहा चीज़, त असांजे शरीर जी जेकी ॿियूं चीजूं आहिनि न, किडनियूं, लिवर, उन्हनि खे उहो सूट न कंदो, उनखे पचाइण में, खून ठाहिण में ॾाढो समय लॻंदो है न। त आत्मा खे त स्वादु सुठो थो लॻे संबोसे कचोरी जो, पिज़्ज़ा बर्गर जो, जीभ खे बि सुठो थो लॻे, लेकिन शरीर में वञण खां पोइ उहो शरीर खे ख़राबु थो करे छॾे, है न। त भले तव्हांजी आत्मा खे सिक थिए थी, है न, कॾहिं कॾहिं थींदो आहे न कि बुढ़ापे में या कॾहिं कोई बीमार थींदो आहे या कंहिंखे कोई चीज़ मना हूंदी आहे ऐं माण्हू हुनजे साम्हूं वेही खाए थो त हुनजी आत्मा सिके थी, या चलो हुनखे नथो ॾे, लिकी लिकी खाए थो, लेकिन हुनजी आत्मा त सिके थी न। त आत्मा छा कंदी आहे? ॿियनि खे न बुरो चई छॾंदी आहे। हाणे उहो त तव्हांजे फ़ाइदे जे लाइ करनि था न, तव्हांजे नुक़सान जे लाइ थोरी था करनि, उहो त तव्हांजे फ़ाइदे जे लाइ था करनि कि तव्हांखे उहा चीज़, तव्हांजे शरीर खे उहा चीज़ सूट न थींदी। हाणे तव्हां बेसमझी सां सिको था वेही, पोइ उन्हनि खे बुरो भलो चओ था कि मूंखे सिकाए थी न, तूं बि ॾिसजांइ ईअं सिकंदी आहे, जेके माण्हू चवंदा आहिनि बदुआ ॾींदी, छो कि सम्झ न आहे न माण्हुनि में, सम्झ न हूंदी आहे, उहो ई माण्हू त ॿिए खे बुरो चईंदो आहे न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में ॾिसो पंहिंजी सम्झ ॾाढी ज़रूरी आहे। अॼु अगरि तव्हांखे कोई चीज़ न बि मिले थी, कोई न बि ॾिए थो, त सम्झो हुन में भलो, या सम्झो कि हर हिकु आत्मा जे भाग्य में बि लिखियलु हूंदो आहे न कंहिंखे केतिरो मिलणो आहे। अॼुकल्ह माण्हू न छीना झपटी था करनि। अॼु ॾिसो इंसान ॿिए खे ॾिसंदो, भई नुंहुं आहे, ससु खे ॾिसे थी, ससु वटि एतिरा गहना आहिनि, ससु हीअं घुमे थी, खाए थी। हाणे उहो सस जे भाग्य में हूंदो, हुनजी आत्मा जे भाग्य में हूंदो। अगरि नुंहुं सोचे कि मुंहिंजी ससु मरी वञे त हिन जा सभु गोल्ड मूंखे मिली वेंदो, मां घर में राज कंदमि, मुंहिंजो सभु थी वेंदो, इहा सोचणु बिल्कुलु ग़लति आहे न। अलाए कंहिंजे, तव्हांजी ससु सहुरे जे भाग्य में पैसो आहे न, उनजे सदके तव्हांखे मिले थो, ऐं तव्हां सोचो था मुंहिंजी ससु मरी वेंदी त मूंखे सॼो गहनो मिलंदो, है न। अगरि तव्हांजे भाग्य में न हूंदो न, त तव्हांजी ससु मरी बि वेंदी, तव्हांखे गहना बि ॾेई वेंदी,
लेकिन तव्हांखे उहा तव्हां वटि टिकंदा ई न। कोई कारण अहिड़ो थींदो कि हली वेंदा उहे गहना। कोई बि कारण थी सघंदो आहे, है न। त इन करे ॾिसो, पंहिंजे नसीब में जो हूंदो आहे न, कॾहिं बि इहो ख़्यालु न करिणो खपे कि इन वटि इहा चीज़ आहे, मूंखे इहा खपे। तव्हां पंहिंजी महिनत करे खणो त अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन छीना झपटी कॾहिं न करणी खपे। भले तव्हां छीना झपटी करे वठी बि वरितो न, लेकिन हुन सां सुख न मिलंदो आहे तव्हांखे, है न। हुन सां सुख न मिलंदो। ॾिसो, इहे त असां ईमानदारी सां हलूं कि अगरि तव्हां सां छीना झपटी करे कुझु वरितो बि आहे, त बि असांखे इन सोचणो खपे कि इनखे इहो फलंदो न, इहे बि पाप चढ़ंदो न। कोई माण्हू कंहिंखां खसे, सम्झो ससु खां अगरि नुंहुं खसे थी गहना, त ॾिसो इंसान में केतिरी सम्झ न आहे। तव्हां त चओ था असां गुरू खे मञंदा आहियूं, टिकाणा घुमंदा आहियूं, असां ईअं ॿुधंदा आहियूं, लेकिन असली तव्हांजे चइण सां कोई न मञंदो। तव्हांजे कर्मनि सां माण्हू मञंदो कि तव्हां केतिरा भॻवान जा प्यारा आहियो, तव्हां केतिरी दिलि सां सुखमनियूं कंदा आहियो, पाठ पढ़ंदा आहियो, ज्ञान ॿुधंदा आहियो। अगरि तव्हांजे मन में अञा ताईं छीना झपटी आहे, तव्हांजे मन में अञा ताईं वैर भाव आहे, अञा ताईं तव्हांखे ॿियनि खे ॾिसण जी, ॿियनि जे जीवन में विघ्न विझण जी आदत आहे, त तव्हां भले कंहिंखे बि चओ न, कोई सोचंदो आहे भई चल ठीकु आहे, उहो त अॼु माण्हू वञनि ई था सभु, लेकिन प्राप्ति छा थी ॾे? प्राप्ति बि त ॾिसूं। अॼु अगरि असां कंहिंजे दुख में कीअं अगरि तव्हां सां कुझु ग़लति कयो, हुनजो ग़लति थिए थो ऐं तव्हां ख़ुशि था थियो, त इहे ग़लति ॻाल्हि आहे। हिन जो मतिलबु कि तव्हांखे अञा ताईं उहो रंग न लॻियो आहे भॻवान जो, है न। जेके भॻवान जो रंग लॻी वेंदो आहे न, उनखे त कुझु यादि बि न हूंदो आहे कि मूंसां कंहिं कुझु बुरो कयो बि, है न। बदिले जी भावना कॾहिं न रखणी खपे मन में कि हिननि असां कयो त असां बि हिननि सां बदिलो वठूं। बदिले जी भावना न रखो, बदिली करे ॾेखारियो। एतिरी ॻाल्हियूं भुलिजी वञो, जे बि तव्हां सां बुरो कयो हुजे, कि कोई तव्हांखे यादि बि ॾियाराए न, त बि तव्हांखे यादि न अचिणो खपे। ईअं लॻणो खपे कि अलाए कंहिंजी ॻाल्हियूं थो ॿुधाए, असांखे त यादि ई न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि आत्मा ई सभु कुझु शरीर द्वारा कंदी आहे। त अगरि कोई असांखे कोई चीज़ सूट नथी करे ऐं ॿिया खाइनि था वेही, त असांखे कॾहिं बि उन्हनि खे बदुआ न ॾियणी खपे कि ॾिस मुंहिंजी आत्मा खे सिकायो थी न, तूं बि सिकंदी। या कॾहिं कोई संबंधी आहे, अॼु सम्झो अगरि न अॼु थींदो आहे न भई पोत्र दोत्रनि खे न पंहिंजी ॾाॾे ॾाॾी सां या माण्हुनि सां न नुंहंरी मिलणु नथी ॾियनि, कोई कारण थी वेंदो आहे, है न। त ससु वेही सिकंदी आहे कि अरे मुंहिंजे पोत्रे दोत्रे खे मिलण ई नथी ॾिए मूंसां, मूंखे उन्हनि जी सिक थी लॻे। हाणे तव्हां सभु अलॻि अलॻि घरनि में रहो था, है न। सभिनि जो उथणु खाइणु पीअणु टाइम अलॻि अलॻि आहे, ऐं माहौल ई अलॻि थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं नुंहं खे डपु लॻंदो आहे अलाए मुंहिंजे लाइ भड़काइनि न ॿारनि खे। कॾहिं कॾहिं माण्हू सोचंदो आहे कि अरे वरी इहे सभु सिखी न अचे उल्टी सुल्टी ॻाल्हियूं, या ॿियो कोई कारण बि थी सघंदो आहे न। ॾाढा कारण थी सघंदा आहिनि न। ऐं माण्हुनि खे समय किथे, हिकु बार ॿारु स्कूल वञे थो, है न, जेसिताईं स्कूल नथो वञे तेसिताईं आराम सां खेॾो खाओ। स्कूल वञण खां पोइ त हुनखे स्कूल, पोइ ट्यूशन, पोइ अलॻि अलॻि माण्हू डांस थो सिखे, इहो थो करे, ॾींहुं कीअं थो ख़तमु थी वञे, है न।
हुनखे टाइम सां रोटी पाणी ऐं ॿारनि खे हैंडल करणु केॾो आहे। तव्हां चओ असां वटि बि अचनि, असां सां बि खेॾनि, त टाइम ई न आहे, त ॿारनि खे टाइम ई न आहे। बसि ॿारु पैदा थी वियो, उहो 3 साल हूंदा आहिनि जो उन्हनि सां मस्ती करे सघो। उन खां पोइ त पढ़ाई, ट्यूशन, डांस वांस, हीअ उहा, पोइ वॾा थींदा, पोइ ॿाहिरि हली वेंदा, पोइ शादियूं करे वठंदा, है न। टाइम किथे आहे कंहिंखे? बुढ़ापे में माण्हुनि खे टाइम मिलंदो आहे, ऐं ॿुढा माण्हू वेही सिकंदा आहिनि माण्हुनि जे लाइ। छो जो भॻवान सां मन नथा जोड़नि न, त इंसाननि जे लाइ सिकंदा आहिनि। हिकु बार भॻवान सां मन जोड़े वठो न, त तव्हांखे इंसान कंहिंजी परवाह ई न पवंदी। पोइ वही ससु अगरि उन्हनि खे बदुआ ॾे, उनजी आत्मा सिके ऐं उहे बदुआ ॾे, त इहे बि सुठो न आहे न। चईंदा आहिनि न, कंहिंजी आत्मा खे तरसायो न। हाणे कोई जानबूझ के तरसे थो, त असां छा करूं? पोइ उनजी बदुआ कुझु चए त मन में न रख। अगरि ससु जानबूझ के तरसे थी, हाणे असां छा करूं न? ॿारनि खे पालूं, इहे करूं, या उन्हनि जी इच्छाऊं पूरा कंदा रहूं माण्हू? या त लड़ो झगड़ो लेकिन साथ में रहो, त मुंहुं त ॾिसी सघो। त इहे सम्झ जी ॻाल्हि आहे। इंसानु सम्झे नथो न, पोइ दुखी थी हिक ॿिए खे बदुआ ॾिए थो। पोइ माण्हू उहे ई उन्हनि जे मरण खां पोइ श्राद्ध कराईंदा, वर्सियूं कराईंदा, पितृदोष मातृदोष सां मुक्त थियण जी कोशिशि कंदा। त आत्मा खे ज्ञान ज़रूरी आहे। आत्मा खे ज्ञान ॾियण वारो केरु आहे? परम पिता परमात्मा। जॾहिं असांजी आत्मा, असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, त असांखे सभु कुझु सम्झ में अची वेंदो आहे कि छा चीज़ सही आहे, छा चीज़ ग़लति आहे। ऐं अगरि असां देहभान में अची करे कुझु ॾिसंदा आहियूं न, भई तव्हां ससु थी करे, माउ थी करे, पीउ थी करे, ॿार थी करे कोई ॻाल्हि ॾिसंदव, त तव्हांखे न उल्टो सुल्टो ई लॻंदो, ग़लति ई लॻंदो। इन करे न हमेशह ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर चीज़ खे ॾिसो, ॿुधो, सम्झो। मां आत्मा आहियां, मां आत्मा आहियां, मुंहिंजे शरीर खे इहा चीज़ सूट नथी करे, त सुठो मां उहा चीज़ न खायां। कोई मूंखे ॾे बि त बि मां न खायां। एतिरी सम्झ हुजणी खपे। मां आत्मा आहियां, परमात्मा जो ॿारु आहे, उहो बि आत्मा आहे, उहो पंहिंजे जीवन में बिज़ी आहे, त मूंखे बि सिखणो खपे कि मां बि पंहिंजे जीवन में बिज़ी रहां। छो मां कंहिंजे जीवन सां चिड़ा वेई, उन्हनि खे उल्टो सुल्टो चवां? इन करे बाबा सभु चवनि था, जीवन में सदा यादि रखो कि इंसान हिन कर्म क्षेत्र ते, आत्मा हिन शरीर द्वारा हिन कर्म क्षेत्र ते कर्म करण आई आहे, है न। त उहो पंहिंजो सुबुह खां राति ताईं परमात्मा जी श्रेष्ठ मत ते उथे वेह, खाए पीए, कर्म करे। अॼु इंसान वटि एॾो कमु आहे कि हुनखे न ॿिए जी तरफ़, ॿिए जे जीवन में ॾिसण जो समय ई न आहे। लेकिन छो जो अॼुकल्ह मायूं था रखी वठनि न, माण्हू मायूं रखंदा, दुकाननि ते भाई रखी छॾंदा, त सभु कमु उहे ई कंदा, त उन्हनि जो दिमाग़ु हेॾे होॾे भटके थो। अॼु ॾिसो घर में केॾो कमु आहे, तव्हांजी मायूं न अचनि त तव्हां सुबुह खां राति ताईं बिज़ी रहो कम में, है न। कमु न आहे हिन करे त तव्हां फालतू सोचंदा रहंदा, हीअ ईअं थी करे, हीअ ईअं थी करे, फलानो ईअं थो करे, हिन ईअं कई। ॾिसो तव्हां केॾी सुबुह खां राति ताईं ख़ुदि कर्म करो, ख़ुदि बासण धोयो, कपिड़ा धोयो, झाड़ू पोछो कयो, रोटी ठाहियो, हुन ॾींहुं तव्हांजो ॾींहुं एॾो सुठो निकिरंदो। बोझ सम्झी करे न, ख़ुशी ख़ुशी सां पूरो अच्छा सां प्लान करे ठाहियो। मां सुबुह जो उथंदमि, हीअं कंदमि, हीअं कंदमि, हीअं कंदमि, हीअं कंदमि, तव्हांखे राति जो निंड बि सुठी ईंदी। अॼु माण्हुनि खे निंड छो नथी अचे? राति जो निंड नथी अचे न माण्हुनि खे, ॾाढनि जी शिकायत आहे।
छो जे शरीर सां कुझु कमु कयो ई न आहे त थकावट आहे न, है न। कंहिंखे निंड न ईंदी आहे, कोई टेंशन हूंदी आहे, पर टेंशन बि छाजी, तव्हांजी टेंशन करण सां कुझु थी थोड़ी वेंदो। अॼु तव्हां ॿारनि जी या कंहिंजी बि टेंशन करो, छा थींदो, कीअं थींदो, जो थींदो त थींदो ई सही। तव्हां तंहिंखां त इहे सोचे करे सुम्हो, जो थींदो सभु सुठो थींदो, हल सुम्हो भॻवान जी यादि में, सभु कुझु हुनखे ॾेई करे। अॼु मैक्सिमम बीमारियूं छो थी थियनि, छो जी माण्हू कमु नथो करे। तव्हां चईंदसि त सॼो ॾींहुं कमु था करो, शरीर सां कमु नथा करो। तव्हांजो दिमाग़ु हले थो, लेकिन शरीर सां जेतिरो इंसानु पहिरियों कंदो हुयो न, हाणे नथो करे। तव्हां ख़ुदि ई ॾिसो, पहिरियों माण्हू ख़ुदि झाड़ू पोछो कंदा हुया, ख़ुदि कपिड़ा धोईंदा हुया, ख़ुदि रोटियूं ठाहींदा हुया, मसाला कूटंदा हुया। अॼु अगरि तव्हां ॿाहिरि धंधो करणु, मायूं अगरि ॿाहिरि जॉब करणु नथी वञनि त छो थियूं घर में मायूं रखनि, ख़ुदि करनि। घर जे माण्हुनि खे कमु ख़राबु थो लॻे, ॿाहिरि वञी करनि थियूं। नौकिरी त नौकिरी थी न, जेका घर में वेही नौकिरी करो न, झाड़ू पोछो करो, कपिड़ा धोयो, है न। हुते बि वेंदव त माण्हू ॿुधाईंदा त सही, हर कमु जिते बि करणु वेंदव त ॿुधणो त पवंदो ई आहे। हिते ससु ॿ टे ॻाल्हियूं चई छॾीनि त छा बुरो कयो, चए वई तव्हां पंहिंजो कमु करो वई। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाबा खे यादि करो।